भागे 24 जोड़ 1 भागे 32 जोड़ 1 सॼो 1 भागे 4। हाणे ही छा आहे कहिड़ो फ्रैक्शन 1 भागे 24 सॼो आहे सॼनि खे असां कंदासीं छा में गैर वाजिब अनुपुर में या उते अनुपुर में उन लाइ असां कंदासीं ज़र्फ़ 24 हिकु ज़र्फ़ कंदासीं ऐं हिकु जोड़ कंदासीं 1 24 24 24 हिकु 25 25 भागे 24 साॻा 6 साॻो ईंदो प्लस हाणे 1 भागे 32 ही अॻे ई आहे हिन में वाजिब अनुपुर में आहे हिनखे वही रहण ॾे 1 भागे 32 लिखंदासीं ठीक है। हां ही 1 सॼो 1 भागे 4 सॼनि में हाणे कंदासीं छा में उक्ते में या गैर वाजिब में 1 चौक 4 ऐं 1 5 भागे 4 ठीक है। हाणे ये अचे हाणे अचो माना एक लेवल में अची हाणे कंदासीं छा 24 32 ऐं 4 जी कंदासीं नंढिया भॼ पद 24 32 ऐं 4 ठीक है। हाणे इनखे लॻंदो थोरो हिकु ई लॻंदो सभिनि खे 1 2 2 2 4 1 2 2 हिकु हेॾे वियो 12 6 12 2 2 4 हिकु 6 12 8 2 16 1 2 2 हिकु जो 6 2 6 4 8 हिकु साॻियो अञा हिकु लॻंदो 3 साॻा 2 4 हिकु साॻो ऐं हिकु जो 1 2 2 हाणे लॻंदो हिकु जो 1 2 3 ऐं हिकु साॻो ठीक है। आई असांजा जेके आहिनि जुज़ाल आसान हाणे हिकु बार ज़र्फ़ 2 4 2 चौक 8 2 16 2 32 ऐं 32 ज़र्फ़ 3 हां 2 6 ऐं 2 9 96 सही है। हाणे ने अपने कहिड़ी थी 96 96 हाणे 96 खे असां छा जेको हणंदासीं छेद जेको ही छेद आहे पहिरियों 24 जो 96 में घाटे खे थोरो लॻंदो 4 दफ़ा पोइ 4 कंदासीं हिते ऐं ज़र्फ़ कंदासीं ही मथां 5 में हाणे छा निशानी आहे जोड़ जी क्या हिते कंदासीं ऐं 32 जो 96 में घाटे खे थोरो लॻंदो 3 दफ़ा 3 ज़र्फ़ या मथां जेको अंश आहे ठीक है। हाणे छा निशानी आहे जोड़ जी सही है। चौके जो घाटे खे लॻंदो 24 घाटे खे कोन लॻंदो 96 ते 9 ते हाणे 2 चौक 8 हिकु ते 4 चौक 24 दफ़ा ठीक है। ज़र्फ़ करे 5 ठीक है समझ अचे पई असां जी निशानी हाणे 4 ऐं 5 बार में कंदासीं ज़र्फ़ ठीक है। 5 चौक 20 पूरी ब मथे 2 चौक 8 ऐं 10 ठीक है भागे वही ना 96 देखूं ठीक है। ये जोड़ थी हां 3 ज़र्फ़ जाएंगे 1 की 3 जोड़ 24 इधर 5 मतलब पाने ज़र्फ़ 5 20 ब मथे 2 5 10 ऐं 12 ठीक है। हाणे कंदासीं पाण में जोड़ ॿुड़ी ऐं जोड़ 3 साॻा 3 3 ॿुड़ी 3 सही आहे ऐं 2 जोड़ ॿुड़ी साॻा 2 ऐं 1 जोड़ 1 राजा 2 हाणे 96 ठीक है। 96 जो थोरो बस प्रेमी ते घाटे का थोरो हां ज़र्फ़ के 96 दर्जा 2 विचका 12 एक मथे नालो हाणे 1 192 ठीक है। 3 जगह हणासीं वधी वेंदो 223 माइनस 193 3 मां 3 पूरी 12 मां 9 घणा बचा 3 सही है। एक मां 3 पूरी माना 30 बचा बराबर घाटे करियो ब दफ़ा वियो घणा बचा जेके बचंदा मथे रखंदासीं 30 भागे
छान द्वितीय चार सांग क्या बता सांग होते प्यान है यार सांग होते प्यान है यार प्यान लिख दो इकट्ठे अच्छा प्यान सही सही और इकट्ठे ठीक है जी सर इकट्ठे बस आ जाए इकट्ठे भागे छान है ऐसा जा ठीक है।